नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के रानीपुर मां खबर ॾींदा चेयरमैन सुमरा इत्तेहाद पाकिस्तान सरदार सजाद हुसैन खान सुमरो जे खैरपुर ज़िले में आमद ते तलका सूबो ज़ीरो जे गॾे जी स्टाफ वटि खैरपुर ज़िले जे मेंबर सिंध काउंसिल बरकत अली सुमरो जी अॻुवाणी में तालकनि जे सदरनि ऐं ॿियनि उहिदेदारनि ऐं सुमरा बिरादरी जे मौज़ूदनि संदस जो रानीपुर भरिसां गॾेजी में गुलनि जी वर्खा ऐं सुमरा इत्तेहाद पाकिस्तान ज़िंदाबाद सरदार सजाद हुसैन सुमरो ज़िंदाबाद जे नारनि जी गूंज सां संदस जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौके ते सरदार सजाद हुसैन सुमरो खैरपुर ज़िले जे उहिदेदारनि जो शानदार इस्तक़बाल करण ते शुक्रियो अदा कयो ऐं उन बाद सरदार सजाद हुसैन खान सुमरो खैरपुर ज़िले जी टीम सां गॾिजी रानीपुर पहुची सरदार नज़ीर अहमद ॼामड़ो सां संदस जे भाउ जी वफ़ात ते तज़ियत कई ऐं गहरे दुख जो इज़हार पिणु कयो। उन मौके ते मेंबर सिंध काउंसिल बरकत अली सुमरो सदर तालका सूबेदार मंज़ूर हुसैन सुमरो सदर तालका गंबर सदाम हुसैन सुमरो ऐं ॿिया वरी तइदाद में सुमरा इत्तेहाद पाकिस्तान जा उहिदेदार ऐं वर्कर साणस गॾु हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।